अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ख़बर ॾींदा हलूं। बाडर जी सिंध क़ौम परस्त पार्टीअ जे बानी शहीद भाऊ कमर भट्टीअ जी 64हीं सालगिरह जे मौक़े ते भट्टी राइस मिल्स में सिंध जे सक़ाफ़त मल मलाखड़ो ऐं सुघड़ कचहरीअ जो प्रोग्राम मुनक़द कयो वियो, जंहिंमें बाडर शहर जे सियासी समाजी कारोबारी ऐं तंज़ीमनि जे अॻुवाणनि ऐं वॾे अंग में शिरकत कई। जॾहिं त शहीद भाऊ कमर भट्टीअ जी मज़ार ते गुलनि जी चादर चाढ़े संदनि खे भेटा पेश कई वई। जीए सिंध क़ौम परस्त पार्टीअ जे चेयरमैन सोब कमर भट्टी, मरकज़ी अॻुवान दोदो देशी, शबीर जमाली, जीए सिंध तहरीक जो सदर अख्तर अली मीरानी, सीनियर एडवोकेट अब्दुल सत्तार हलियो, अलहयार चांडियो, परवेज़ आशिक फलीपोटरो, सैयद मरियम अली शाह, सैयद हामिद अली शाह, सिंध भलाई सुघड़ तंज़ीम जे सदर मुमताज़ अली अब्बासी, शबीर अब्बासी, हाफ़िज़ बख्शल मशोरी, अब्दुल रज़ाक सूमरो, मकबूल अहमद कांधड़ो, रौनक अली फलीपोटरो, मज़हर नौशाद फलीपोटरो, मदनी सूमरो, अब्दुल खालिक कांधड़ो, अनवर अली सरहोई, होश मोहम्मद भट्टी, हेमू भट्टी, ज़ुल्फ़कार भट्टी, मुख्तियार अली मोरियो ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते तक़रीब ख़िताब कंदड़नि जो चवणु हो त शहीद भाऊ कमर भट्टीअ जूं सिंध लाइ पाण पतोड़ियो हो, पर अफ़सोस सां चवणो थो पवे त अॼु हू असां खां जिस्मानी तौर ते त परे आहे, पर रूहानी तरह असां सां गॾु आहे। हिननि वधीक चयो त भाऊ कमर भट्टी हमेशह सच जो साथ ॾिनो ऐं कॾहिं बि कंहिं जे आॾो न झुकियो। हिन सिंध जे ग़रीब मिसकीन ऐं मारूड़नि सां प्यार ऐं मुहबत कई। उन जो अॼु ई ज़िंदा मिसाल आहे, जो सालगिरह में शरीक थी करे ॿधीअ जो सबूत ॾिनो आहे। आख़िर में क़ौम परस्त हाउस में संदसि सालगिरह जो केक काटियो वियो ऐं राग रंग जे महफ़िल जो बि बंदोबस्तु कयो वियो। सिंध जा मशहूर फ़नकार फ़कीर गुलाम हुसैन भट्टी, अहमद बख्श खोसो, राजा सूमरो क़ौमी गीत ॻाए महफ़िल में वेठल माण्हुनि खे झुमाए छॾियो ऐं ख़ूब दाद हासिल कयो। रिपोर्ट मेहरान चांडियो, बाडर।